अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी ग्रामर क्लास 2 का पंजों ताईं जे हिस्सो नंबर 5 में पाण अॼु सिफ़त सिखंदासीं। सिफ़त जी माना सारा आहे। अंग्रेज़ी में हिन खे एडजेक्टिव चयो वेंदो आहे। एडजेक्टिव हे ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां चौथों नंबर लफ़्ज़ आहे जेके सिफ़त चयो वेंदो आहे। एडजेक्टिव सिफ़त। हाणे सिफ़त छा आहे? सिफ़त जी सभ खां पहिरीं त पाण डेफिनेशन सम्झंदासीं, उन खां पोइ वज़ाहत कंदासीं त सिफ़त आहे छा। यकीनन सिफ़त बि हिकिड़ो पोयनि गुज़िरियल 2 लफ़्ज़नि जे जीअं हिकिड़ो लफ़्ज़ आहे ऐं सिफ़त खे अलॻि तरह सां उन लफ़्ज़नि में सुञातो वञे थो। सिफ़त जी यानी माना सारा आहे। त हिते असांखे डेफिनेशन जेका पढ़णी आहे सवली उहा इहा आहे त उहो लफ़्ज़ जो जुमिले में इस्म जो गुण, हाँ ये याद रखना, इस्म जो गुण माना कंहिं न कंहिं नाले सां ही लफ़्ज़ बि नाले सां कंहिं मनसूब हूंदो। इस्म जो गुण, अवगुण, गुण माना चङाई, अवगुण माना ख़राबी, क़िस्म अंदाज़, मिक़दार या कद ॾेखारे। तंहिंखे उहो लफ़्ज़ जो जुमिले में इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़, मिक़दार या कद ॾेखारे, तंहिंखे सिफ़त चइबो आहे। असां इहो ॾिसंदासीं त उहो कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कहिड़े गुण छा आहे, अवगुण छा आहे, क़िस्म छा हूंदो आहे, अंदाज़ छा हूंदो आहे, मिक़दार छा आहे, कद छा आहे। इहो सभु असां सिखंदासीं ऐं उहो लफ़्ज़ उन जाइ ते कीअं असां सुञाणूं त हींअर हिन वक़्तु ही जेको आहे सो कंहिं न कंहिं नाले जो इस्म जो जेको आहे गुण पेश पियो करे या अवगुण पियो करे। इन जे करे पाण हिते वज़ाहत कंदासीं गुण वारा लफ़्ज़ कहिड़ा। सभ खां पहिरीं पाण गुण वारा लफ़्ज़ ॾिसंदासीं। गुण वारा लफ़्ज़ जेके आहिनि चङो, मिठो, तिखो, चालाक, होशियार, ॾाहो, मेहनती, काफ़ी सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके गुण माना चङाई ज़ाहिर कंदा। मिसाल जे तौर ते मुंहिंजो जेको हीउ अंबु ॾाढो मिठो आहे, त हाणे हिन में अंब जेको इस्म आहे उनजो जेको मिठो लफ़्ज़ आहे उहो यकीनन जेको आहे सो उनजे ज़ाइक़े खे बयानु पियो करे, त इहो सिफ़त आहे, सारा पियो बयानु करे, गुण पियो पेश करे। हीउ तिखो आहे, तिखो यानी की घोड़ो ॾाढो तिखो आहे, त हाणे इस्म जेको घोड़ो आहे उनजो गुण जेको आहे तिखाई आहे, उनखे पेश पियो करे इहो लफ़्ज़ तिखो। अवगुण जा वारा लफ़्ज़ हिते लिखंदासीं। अवगुण वारा मिसाल जे तौर ते बुछड़ो, रोलू, बुछड़ो यकीनन अवगुण आहे, बुछड़ो, रोलू ऐं ख़राबु, किनू, हीउ मेवो ख़राबु आहे त मेवो इस्म आहे, त उनजो जेको आहे सो ख़राबी बयानु पियो करे यानी अवगुण पेश पियो करे, त हिनखे किनू। ऐं मिसाल जे तौर हिन खां अॻिते चरियो, ढिलो, सुस्त ऐं रदी वग़ैरह। हीउ पैसो जेको आहे रदी आहे, रदी जेको पैसे जो अवगुण आहे, गुण न आहे, सारा थियल आहे पर ॿिए अंदाज़ सां थियल आहे, अवगुण जे तौर ते थियल आहे। उन खां पोइ क़िस्म। क़िस्म में इलाही सारा क़िस्म आहिनि। मिसाल जे तौर हिते 2-3 ॾींदासीं त देसी, विलायती, हीउ कुकड़ त देसी आहे, हाणे देसी कुकड़ जो क़िस्म आहे ऐं हीउ मेवो जेको आहे विलायती मेवो आहे। विलायती यानी ॿाहिरी मुल्क जो, इहो मेवे जी हिकिड़ी जेको आहे सो क़िस्म ॾेखारींदड़ सिफ़त आहे। हीअ सामूंडी आहे, खैरपुरी आहे, थरी आहे। मिसाल सामूंडी, खैरपुरी, थरी, लाड़ी ऐं इहो माना जेको आहे सो क़िस्म आहे उनजो। क़िस्म खां पोइ पाण अंदाज़ ॾिसंदासीं। अंदाज़ 1-2 अंदाज़ वारा लफ़्ज़ पाण हिते लिखंदासीं। अंदाज़ 1, 2, 10, 20, 1, 2 ऐं 10, 20, 10, 20, 50 लख, करोड़, चौथों, अधु मुनो, इहो सभु अंदाज़ वारा लफ़्ज़ आहिनि। उन खां मिक़दार। मिक़दार वारा लफ़्ज़ जेके आहिनि मिसाल जो त नंढो, थुलो, सनू, इहे मिसाल जे तौर मिक़दार वारा लफ़्ज़ आहिनि। हाणे
मिसाल जे तौर ते अॼु ही जेको आहे छोकिरो नंढो आहे, हाणे छोकिरे नंढे जो ही कद पियो बयानु थिए हिते। हिन में जेको आहे असांखे सम्झणु खपे त जेको नंढो आहे सिफ़त आहे। हींअर ॿारु बीठो आहे, हमरा ॿारु बीठो आहे, त हमरा कहिड़ो आहे, हमरा पोड़ो आहे। पोड़े लफ़्ज़ मां असांखे इहो उनजो सिफ़त में मालूम थिए त हीउ हमरा ॼमार वॾी जो अदा उहो छोकिरो आहे, सन्हो छोकिरो आहे जेको ॿारु तव्हांखे सॾु पियो करे। सन्हे मां मुराद लॻी वियो त हुनजी जेका थिकनेस आहे उहा घटि आहे, वीक आहे, सन्हो आहे। माना ईअं सम्झो त उहो थिन आहे। अंग्रेज़ी में हिनखे थिन चइजे। थिन हिकिड़ी सिफ़त आहे। थिन माना सन्हो। इहो थी विया मिक़दार वारा। अञा मिक़दार वारा काफ़ी लफ़्ज़ आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते वेकिरो, ऊचो, उताऊं वग़ैरह वग़ैरह। मिसाल जे तौर जुमिले में जेकॾहिं पाण हिन खे ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त मट में पाणी जेको आहे, मट में पाणी किनो आहे। मट में पाणी किनो आहे। किनो लफ़्ज़ जो इहो पियो ॿुधाए, वज़ाहत पियो करे त पाणी जेको आहे ख़राबु आहे ऐं हिन जो अवगुण पेश पियो करे। पाणी जो ॿुधाए पियो, अवगुण पियो पेश करे लफ़्ज़ किनो, त हीउ पाणी जेको आहे त किनो आहे। मेवो मिठो आहे, जीअं मिसाल सूफ़ मिठो आहे, सूफ़ मिठो आहे। त हाणे सूफ़ लफ़्ज़ जेको इस्म आहे उनजो मिठो जेको आहे सो गुण पियो पेश करे त हीउ मिठो आहे। उन खां पोइ अहिड़ा काफ़ी सारा असीं जुमिले में कमु आणे सघूं था। हीउ घोड़ो तिखो आहे, घोड़ो तिखो आहे। तिखो जेको आहे इहो तिखो सिफ़त आहे। अहिड़ा कई लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़ या मिक़दार ज़ाहिर कनि, तिन खे सिफ़त चइबो आहे। सिफ़त खे अंग्रेज़ी में एडजेक्टिव चइबो आहे। यकीनन हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। ईंदड़ वीडियो में पाण ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 5 नंबर वारे लफ़्ज़ बाबति ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी महिरबानी।